आदिलपुर वेझो निंगरीअ सां जिनसी ज़्यादती कई वई आहे। बेहोशी जी हालत में खेसि इस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। वारिसनि जो चवणु आहे त ॻोठ बानो महर में नज़ीर महर, परियल महर ऐं अमीर बख़्श महर 13 जी न्याणीअ खे ज़्यादती जो निशानो बणायो। निंगरीअ खे बेहोशी जी हालत में तालकी इस्पताल मुंतकिल कयो वियो। लेडी डॉक्टर सां जिनसी ज़्यादती जी तस्दीक कई आहे। निंगरीअ जे वालिद गुलाम हुसैन महर जी फरियाद ते 3 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी। आदिलपुर वेझो निंगरीअ खे जिनसी ज़्यादती जो निशानो बणायो वियो आहे। निंगरीअ खे बेहोशी जी हालत में इस्पताल मुंतकिल कयो वियो। मामले जा वधीक तफ़सील मालूम कयो था टाइम न्यूज़ आदिलपुर जे रिपोर्टर माजिद अली कलवड़ खां। माजिद, छा तफ़सील आहिनि? जी मेहताब भाई, आदिलपुर थाणे हद आदिलपुर लॻो ॻोठ बानो महर में 3 साल जवाबदार ने 13 सालनि जी निंगरी आहे जंहिंखे मुबीना तौर जेको आहे त जिनसी ॾाढे जो शिकार निंगरी जेका आहे बेहोशी जी हालत में गोटकी इस्पताल मुंतकिल कयो, जंहिंमें 3 जवाबदार नज़ीर महर, परियल महर ऐं अमीर बख़्श महर ते इहो इल्ज़ाम लॻियो आहे त निंगरी खे फसल में मुबीना तौर निंगरी जी जेका नज़म आहे उनजी गुलाम हुसैन सां मुबीना ॾाढो जो निशानो बणायो वियो। होॾां जेको आहे जिनसी ॾाढे जो निशानो जेको आहे त वारसनि जे तौर जिनसी ॾाढे जो निशानो बणायो। निंगरी नज़मा जो केस निंगरी जे वालिद गुलाम हुसैन महर जी फरियाद ते आदिलपुर थाणे ते दाख़िल कयो आहे। जॾहिं त वारसनि जो बि चवण आहे रिपोर्ट मूजिबि जेको आहे त निंगरी खे जेको आहे डॉक्टरनि पारां तस्दीक कई वई आहे त निंगरी खे जिनसी ॾाढी थियल आहे। होॾां जेका निंगरी जा जेके वारस आहिनि उहे हुनजा जेका निंगरी पाण हुनजो जेको वालिदा आहे उहा जेका त मीडिया खे एहतियात करे इहो चई रही आहे त आदिलपुर पुलिस हिन वक़्त ते हिकु बि जवाबदार गिरफ़्तार न कयो आहे। हिननि चयो त असां जेके जवाबदार आहिनि जेके असां निंगरी खे जेको आहे जिनसी ॾाढी कया उनखे जवाबदार गिरफ़्तार करे असां हिसाब इंसाफ़ फराहम कयो वञे। जी माजिद अली कलवड़, महिरबानी अपडेट करण जे लाइ।